हाँ, ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक धाबेची गरीबाबाद मार्केट में शाहीन यूथ काउंसिल पाकिस्तान के मरकजी कमेटी मेंबर रईस मकबूल कलमती बलोच मरकजी मीडिया कोऑर्डिनेटर शब्बीर अहमद खास के लिए धाबेची यूनिट के सदर रसूल बख्श लालानी ऐं समें शाहीन यूथ के जवानन सैयद अयाद शाह बुखारी के हक में रैली में मेन स्टाफ का प्रेस क्लब धाबे जी पहुती उन मौके ते रईस मकबूल कलमती बलोच शब्बीर अहमद खास के लिए रसूल बख्श लालानी अब्दुल शकूर शेख आतिफ सुमरो तारक अली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2 महीना अॻु पहलवान सैयद अयाद अली शाह बुखारी जी बिला जवाब गिरफ़्तारी थी आहे, जंहिंजो आख़िरी ॾोह कहिड़ो आहे जो खेसि एॾे वॾी सज़ा ॾिनी पई वञे। हुननि वधीक चयो त पहलवान सैयद अयाद अली शाह बुखारी सिंध जो असासो आहे। हुनखे इलेक्शन विढ़ण जे ॾोह में कूड़ा केस दाख़िल कराए जेल हवाले कयो वियो आहे। हुननि चयो त जेकॾहिं अयाद अली शाह बुखारी के जल्द अज जल्द आज़ाद न कयो वियो त मथस दाख़िल कूड़ा केस ख़त्म न कया विया त एहतिजाज जो दायरो वधाए वेंदो। उन मौके ते अयाज शाह बुखारी जो चाचो अब्दुल्ला शाह बुखारी सैयद एजाज शाह भाॾाई रियाज़ नाहियो लतीफ़ नाहियो उबदार शाह शहीद भुट्टो जो मीर सदाम बिरोही उम्मीद अली जोखियो दिलदार शेख बागी अब्बास चांडियो ऐं सियासी समाजी कॉन्फ्रेंस पार्टियुनि जे अॻुवाणनि तोड़े शहरनि वॾे अंग में शिरकत कई ऐं सख़्तु नारेबाज़ी पिणु कई वई ऐं पहलवान सैयद अयाद अली शाह बुखारी जे आज़ादी जो मुतालबो कयो।